नाज़िन आदिलपुर में महंगाई अवाम जो मतियूं मुंझाए छड़ियूं आहिनि। ईद वेझो हुजण बावजूद मार्केटुनि में बाड़ाई नज़र अचे थी। ख़रीब माण्हुनि सां गॾु कारोबारी तबिको बि परेशान आहे। उन हवाले सां पेश आहे माजिद कलवर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, वक्त असीं मौजूद आहियूं आदिलपुर शहर में। आदिलपुर शहर में महंगाई उरूज ते पहुची आहे। महंगाई आदिलपुर जी ग़रीब आवाम जी चिली करे छॾी आहे। अचो त वधीक हितां जे नाज़रीन आवाम खां पुछा कयूं त हुन जो महंगाई जे हवाले सां छा चवणु आहे। जीअं त हीअ असांजो पाकिस्तान हिकु इस्लामी मुल्क आहे ऐं हिन इस्लामी मुल्क में त कम अज़ कम मुस्लमाननि जे लाइ अहिड़ो रिलीफ हुजणु घुरिजे जंहिंमें आम खाधे पीते जूं शयूं जेके आहिनि उहे सस्ते अघ ते आवाम खे मिलनि ऐं स्पेशली जेको मुल्क ठहियो ई पाकिस्तान इस्लाम जे नारे ते आहे। उन इस्लामी मुल्क में असांखे अचानक अलाए छो ईअं थिए थो पियो जो जेके बि शयूं आहिनि असांजा 11 महीना जेको आहिनि उहे हलनि था पिया आम 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 क़ीमतूं हलनि थियूं पियूं। कंहिं बि जेका बि शइ तव्हां वठो उहा आम क़ीमत ते तव्हांखे मिलंदी। पर जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो पियो त टोटली इन्वायरमेंट चेंज थो थी वञे पियो। रमज़ान जे महीने में हर शइ बिल्कुलु महांगी मिले थी पई। कई माण्हुनि खे काई सहूलियत कान्हे का। हर शइ महांगी आहे। जेकी बि शइ वठो उहा बिल्कुलु महांगी तरह लॻी पई आहे। कोई ग़रीब माण्हू कंहिं शइ ते पहुची नथो सघे पियो। ॾाढो महंगाई कई वई आहे। ख़ासि तौर ते सब्जियूं तमामु आसमान सां सब्जियुनि जा रेट जेके आहिनि उहे मथे विया हलिया आहिनि ऐं फ्रूट जा रेट जेके आहिनि उहे मथे विया आहिनि।